दोस्तों मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। जामनगर जे मंदिर मां चोरी कंदड़ चोर सीसी कैमरा में कैद। जामनगर जे धोड़ी दजा ॻोठ में आयल खोड़ियार मंदिर मां ॾींहं ॾिठे जो बाइक ते आयल ॿिनि ॼणनि माताजीअ जा ज़वेरात जी चोरी करे भॼी वञण जी वारदात सीसीटीवी कैमरा में कैद थी आहे। पांजापोर मुद्दे अल्पेश ठाकुर ॾिनी उपवास जी धमकी। डीसा जे पांजापोर मां गायूं छॾण जे मुद्दे सरकार जेकॾहिं कोई निवेड़ो न आणे त मंगल खां पाण सरकार जे साम्हूं उपवास ते वेहण जी कांग्रेस जे एमएलए अल्पेश ठाकुर पारां धमकी ॾियण में आई आहे। અમારા ડીડી ઝાલેરા અને કોંગ્રેસના તમામ ધારાસભ્યો મંગળવારે ઉપવાસ ઉપર બેસવાના છે, પરંતુ દુર્ભાગ્યપૂર્ણ એ છે કે પહેલીવાર ગૌશાળા અને ગાય માટે 144 લગાવવામાં આવી। કયા પ્રકારની વ્યવસ્થા કરવા માંગો છો તમે? આ મૂંગા પશુઓના રક્ષા માટે એમના નિભાવ માટેની વ્યવસ્થા ના કરી શકતા હોય તો મોટા બણગાવ ના ફૂકો, મોટી મોટી વાતો ના કરો અને કોઈ એવા વચનો ના આપો। તમે ક્લિયર ના પાડી દો અમે સક્ષમ છીએ ગૌ માતાને નિભાવ કરવા માટે, એના ઘાસચારા માટે, એને જીવાડવા માટે। રાજ્ય સરકાર સ્પષ્ટપણે ના પાડી દે કે અમે આ પશુઓનો નિભાવ નહીં કરી શકીએ। વ્યારા જે સિંધી વ્યાપારી खे जूना मट गॾु करण जो अनोखो शौक़। सूरत जे व्यारा शहर में रहंदड़ प्रेमभाई सिंधी नाले जे व्यापारी खे जूने ज़माने जा मट ऐं घाघरू गॾु करण जो अनोखो संग्रह करण जो शौक़ आहे। हाल गर्मीअ में माण्हू ही अनोखा मट ॾिसण लाइ अची रहिया आहिनि। જૂના જમાનાના માટલાઓ, ચામડાઓ, એન્ટિક વસ્તુઓ મારા પાસે 25-27 કિલોના એક ઘડા છે, બીજા 20 કિલોનો છે, એક 15 કિલોનો છે, એ 100 વર્ષ પુરાણા છે। એ બધા મેં તાપી જિલ્લામાંથી જ કલેક્શન કર્યું છે ને અલગ અલગ ગામડાઓમાંથી અલગ અલગ પોતે જઈને પોતે કલેક્શન કર્યા છે અને મને શોખ છેલ્લા 10 વર્ષથી છે। આ શોખ મને ખાલી બજારમાં રાજા મહારાજાઓનો મહેલ જોઈને મને શોખ જાગ્યો ને તે પ્રમાણે મેં શોખ કર્યો છે। મારા પાસે બ્રિટિશના માટલા બી છે। अहमदाबाद जे कृष्णानगर में बाइकर्स गैंग जो आतंक। अहमदाबाद शहर जे कृष्णानगर में आयल लाभ अपार्टमेंट में बाइकर्स गैंग अची करे तलवार जा वार करे केतरनि कार जा कांच तोड़े छॾण ते पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे। वडनगर में पाणीअ में बुॾण जे करे 3 जुवाननि जी थी मौत।
वड़नगर में घुमण आयल अहमदाबाद जे घाटलोड़िया जा 3 जवान तालाब में स्नान करण वेंदे कई बुॾी वञण सां टिनिन जी मौत थी हुई। गांधीनगर में IAS अकेडमी जो थियो लोकार्पण। गांधीनगर में राजपुर IAS एंड कैरियर अकेडमी जो उद्घाटन शंकर सिंह वाघेला जे हथा कयो वियो हुओ, जंहिंमें भूपेंद्र सिंह चुड़ासमा ऐं GTPL जा डायरेक्टर अनिरुद्ध सिंह जाडेजा ख़ासि हाज़िर रहिया हुआ। गोंडल में ॻोठाणनि पंहिंजे ख़र्च सां ठाहियो तलाव। राज्य सरकार भले पंहिंजी योजना मां तलाव खोटाए रही आहे, पर गोंडल जे हिकु ॻोठ में माण्हुनि पंहिंजे ख़र्च सां तलाव ठाहे करे हिकु नई राह ॾेखारी आहे। સુફલામ સુજલામ યોજના અંતર્ગત રાણસીકી ગામે અત્યારે તળાવ ઊંડા ઉતારવાનું કામગીરી ચાલુ છે। તો અત્યારે ગોંડલ યાર્ડ માર્કેટિંગ યાર્ડ તરફથી 23 તારીખથી અમારા ગામે સુફલામ સુજલામ યોજના અંતર્ગત કામગીરી ચાલુ કરી દીધેલ છે, જે બદલ ગોંડલ તાલુકા માર્કેટ યાર્ડનો ખૂબ ખૂબ આભાર માનીએ છીએ। जेतपुर में 100 किलो नकली घी थियो जब्त। राजकोट जे जेतपुर शहर में पुलिस के मिलियल जान ते हिकु घर में छापेमारी करे आसरे 100 किलो नकली घी ऐं घी ठाहिण जो सामान जब्त करे तहकीकात शुरू कई आहे। सूरत में बीठल कार में बिन लखन जी थी चोरी। सूरत जे सरथाणा में बीठल कार जो कांच तोड़े करे केतरा बदमाश कार जी सीट ते रखियल 3 लखन जी कैश ऐं कोरा चेकन सां गॾु थैले जी चोरी करे भॼी विया हुआ। सूरत में थैलेसीमिया जे इलाज लाइ ॾिनी वई ॼाण। सूरत में विश्व थैलेसीमिया डे जे उपलक्ष्य में थैलेसीमिया मेजर मरीज़नि खे हुन जे इलाज लाइ एक्सपर्ट डॉक्टरनि पारां ॼाण ॾिनी वई हुई। सूरत जे चित्रकार जो नालो गिनीज़ बुक जे लाइ नॉमिनेट। सूरत में रहंदड़ दीपक खैनी नाले जे चित्रकार 140 जेतिरे संतनि ऐं कलाकारनि जा चित्र ठाहे करे भेंट ॾेई पंहिंजो नालो गिनीज़ बुक लाइ नॉमिनेट कयो आहे।
મુખ્ય કારણ એ કે આપણા અલગ અલગ સમાજના જે અગ્રણીઓ છે, સાધુ સંતો છે, કલાકારો છે, એ બધા એકસાથે એકજૂટ અને એકતાની ભાવનાનું પ્રતીક બની રહે એ માટે હું પેઇન્ટિંગ બનાવી રહ્યો છું. મહેસાણા में खानगी फिल्म अकादमी जो थियो उद्घाटन। મહેસાણા में कलाकारनि खे ट्रेनिंग मिली रहे उन इरादे सां खानगी फिल्म अकादमी जो उद्घाटन फिल्म अभिनेता फिरोज़ ईरानीअ जे हथां करण में आयो हुओ। એમ કહીશ કે આ બહુ જ સરસ એક સારું પગલું ભરવામાં આવ્યું છે, કારણ કે કલાકારો તો ગમે ત્યાં હોઈ શકે અને એ કલાકાર ગમે ત્યાં પેદા બી થઈ શકે. એને માટે એમ નથી લખાયું કે મુંબઈમાં જ પેદા થાય. આપણે જોયું છે કે મોટા મોટા આર્ટિસ્ટો બહારથી આવ્યા છે અને મોટા મોટા હીરો બની ગયા છે. એવા ઘણા દાખલા છે આપણે ત્યાં. તો આ બહુ જ સરસ એક કામ થયું છે અને બહુ સરસ આ પગલું ભર્યું છે અને એનાથી હું ખુશ થઈને એટલા માટે જ અહીંયા આવ્યો છું, કારણ કે આપણી ગુજરાતની જનતાને આવી ઇન્સ્ટિટ્યૂટની જરૂર છે. ભાવનગર में पाणीअ जी तंगीअ ते औरतुनि कयो हंगामो। हाल सॼे गुजरात में पाणीअ जी ॾाढी तंगी महसूस थी रही आहे। तॾहिं भावनगर जे मालीअ जे टेकरे ते पाणी घटि मिलण ते औरतुनि महानगर पालिका में हंगामो कयो हुओ। बनासकांठा में 40 लखन जो शराब भरियल ट्रक थियो कब्जे। भुज आरआर सेल पुलिस जी टीम बनासकांठा जे थराद शहर में 40 लखन जो शराब भरियल टर्बो ट्रक कब्जे करे तंहिंजे ड्राइवर खे गिरफ्तार कयो हुओ। गांधीधाम में बलात्कार कंदड़ खे 10 सालन जी सजा। गांधीधाम में 6 साल अॻु में औरत जो किडनैप करे उन ते बलात्कार कंदड़ खे गांधीधाम जी कोर्ट 10 सालन जी सजा जो हुकुम कयो आहे। भुज जे शमशान में मूर्तियूं तोड़ींदड़ गिरफ्तार। भुज जे राजगोर समाज जे शमशान में हिंदू देवी देवताउनि जी मूर्तियुनि खे खंडित कंदड़ ओसमाण नाले जे जुआन खे पुलिस गिरफ्तार करे तहकीकात शुरू कई आहे।
भुज में हत्या कंदड़ मां ऐं पुट थिया अरेस्ट। भुज जे कैंप विस्तार में जुमे ॾींहुं जुवान खे चाकूअ जा वार करे हत्या कंदड़ माता ऐं पुट खे पुलिस अरेस्ट करे वधीक जांच शुरू कई आहे। राजकोट में मूंगफली भरियल सरकारी गोदाम में लगी भाए। गुजरात में सरकारी गोदामन में भाए लगण जो सिलसिलो जारी रहंदे राजकोट में आयल मूंगफली भरियल सरकारी गोदाम में भाए लगण ते करोड़न जो माल सड़ी वञण ते सरकार जांच जा आदेश कया आहिनि। सरकारी गोदाम में लगल भाए मुद्दे मुख्यमंत्री जो निवेदन। राजकोट में मूंगफली भरियल सरकारी गोदाम में लगल भाए जे मुद्दे मुख्यमंत्री विजय रूपाणी कयल निवेदन में जवाबदार ते सख्त कार्रवाई जो अणसार ॾिनो वियो आहे। भाई विसाण जे लाइ 20 फायर फाइटर्स लगा कम ते। राजकोट जे सरकारी गोदाम में लगल भाए खे कंट्रोल करण लाइ 20 फायर फाइटर कम ते लॻिया हुआ ऐं इन भाए में मूंगफलियूं जूं 43,000 गुणियूं भरी करे रख थी वयूं हुयूं। पाटण में गंदो पानी मिलण ते माण्हुनि में छायो गुस्सो। पाटण जे केतिरनि विस्तारनि में नलकनि में पाणी गंदो अचण ते माण्हुनि नगरपालिका जे कॉर्पोरेटर खे रजूआत करे पंहिंजो गुस्सो जतायो हुओ। सज़ा जे साम्हूं अपील कंदड़ सलमान खान कोर्ट में रहियो हाज़िर। हरण जे शिकार में सलमान खान के जोधपुर जी कोर्ट सज़ा ॾियण खां पोइ डिस्ट्रिक्ट कोर्ट अपील करण ते सलमान खान जोधपुर कोर्ट जी सुनावणीअ में हाज़िर थी ॾिनी हुई।
अफगानिस्तान में भारत जे 6 नागरिकनि जो अपहरण। अफगानिस्तान जी हिकु भारतीय कंपनीअ में कमु कंदड़ 6 भारतीय इंजीनियरनि जो तालिबान आतंकवादियुनि अपहरण करण ते भारत सरकार हरकत में आई आहे। सेलवास में 3 दुकानन में लगी भयानक भाई। संघ प्रदेश सेलवास जे गांधी चौक में आयल 3 दुकानन में भाई लगण ते प्रशासन में डुकदौड़ मची वई हुई ऐं फायर फाइटर पिण कार्य में लगी विया हुआ। भावनगर धुलेरा रोड में कार में लगी भाई। भावनगर अहमदाबाद शॉर्ट रस्ते ते धुलेरा पासे मंझंदि जे टाइम में गर्मीअ जे करे हिकु कार में भाई लगण ते माण्हुनि में डुकदौड़ मची वई हुई। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।